फातिहा। Bismillahirrahmanirrahim. Qul huwallahu ahad. Lam yalid wa lam yulad wa lam yakul lahu kufuwan ahad. Bismillahirrahmanirrahim. Qul huwallahu samad. Lam yalid wa lam yulad wa lam yakul lahu kufuwan ahad. Bismillahirrahmanirrahim. Qul huwallahu samad. Lam yalid wa lam yulad wa lam yakul lahu kufuwan ahad. Bismillahirrahmanirrahim. Subhanallahi walhamdulillahi wa la ilaha illallah wallahu akbar. Bismillahirrahmanirrahim. Subhanallahi walhamdulillahi wa la ilaha illallah wallahu akbar. Allahumma salli ala Muhammadin wa ala Muhammad kama sallaita wa barakta wa an'amta ala Ibrahim wa ala Ibrahim innaka Hamidum Majid. Wa salli ala jami'il anbiya'i wal mursalin wa syuhada'i was siddiqin. Allahumma bihaqqi Muhammad antal mahmud, bihaqqi Ali antal ala, bihaqqi Fatimah anta fatir as-samawat, bihaqqi Hasan antal muhsin, bihaqqi Husain anta qadim al-ihsan. Ya Parwardigar Ali Muhammad izzatu wa asmatu wa sudibati wa haddani tasdir wa Allah. जिनको भी वो अपनी बानिया ने मजालस वर्षसा विछायो खर्च प्रदा के तो मौला जी मदहन पड़ियो हम पड़दा मौज अल्लाह यो तमाम नगर न्याज सलाम आले मोहम्मद जी बारगाह में हदिया पेशतर मुझे को अजर सवाब मिले। कायनात के ज़रे ज़रे ते जितने भी मोहब्बान आले मोहम्मद वालियान हैदर कर्रार सादा तो गैर सादा बदर होद होने काठी जिनम तय क्या है जिनकी भी सैलाब में या ज़ल्ज़ले में जिनके मोहब्बी मोहब्बे आले मोहम्मद इन दुनिया की शनि जुबान के नाम अमाल में दर्श फरमा दुनिया मजाल जहाब और वैदा सगुनागर जहाब और वैदा उन्हें मोमिन के नाम अमाल में दर्श फरमा असानी हकीकी वारिस कायम आलिम आदि महदी जो जल्द फरमा। या रब्बुल इज़्ज़त के बीमार मदीना के सच्चे उनकी बीमारी दूर फरमा। जिनकी बे औलाद के नरीना नेक साल औलाद का फरमा। जिनके मखलूक को अपने जमे बता कर अता फरमा। परेशान हाल हो मुझे परेशान दूर फरमा। सादा तो गैर सादा जिनकी गुनाहगार जिसके दुआएं मुजल्ला उनके पर निबार खाने जनाब सैयदा फातिमा ज़हरा जितु फैल संगे तो कबूल फरमा। हकीर गुनाहगार की हाजत है शरीक मुजल्ला व पूरी फरमा। करबला मौला के बना मुजल्ला आले मोहम्मद इज्जत व असमत जो वास्ते के जागरण चाचे जी जानी की जी का तकलीफ होनी तकलीफ दूर फरमा। एक मौमिन सादा लोग गैर सादा अस्पताल में ज़ेर इलाज है घर में आए या ला इलाज है सदके मौला अब्बास बाबुल हवाली बाजुल करते के सदके मजा मौला उनकी बीमारी दूर फरमा के तकलीफ फरमा। तमाम मोमिन सादा तो गैर सादा हज्जो ज़ियारत नसीब फरमा। तेसी दे मौत न दे जैसी दी असबा की मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम के ज़री मुबारक की ज़ियारत गए शाम में सन ज़ैनब हाजिया जी जन्नतुल बकी में सन फातिमा ज़हरा जी मौजा मौला संजे वक्त जे इमाम जे दयार तेरे शरफ हासिल फरमा। वे गुनाह माफ करके गुनाह जे करे सा जो दुआ कबूल न थी अल्लाह आले मोहम्मद इज्जत व अज़मत जो वासुदे जिन मोमिन के न्यारी मिली के उनके नेक साले वार से अता कर आले मोहम्मद जो वासुदे मौजा मौला मरो हुसैन हुसैन करे उठाओ अली अली करे दामन आले मोहम्मद में तुझे बाबा से बुलंद सलावत वही खानदान ज़हरा दे बुलंद सलावत कबूलियत वास्ते बाबा से बुलंद सलावत। एक दफा वली भी इमाम ने ज़माना जे ज़ुहर वास्ते बाबा से बुलंद सलावत। माशाअल्लाह वला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
अस्सलातु वस्सलामु अला जद्दिल हसन वल हुसैन या अबुल कासिम मुहम्मद वाले तय्यबीन ताहिरीन मासूमीन वलानतुल्लाहि अला दाइम अजमईन इला यौमिद्दीन अम्मा बअदु फक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी किताबिहिल मजीद व फुरक़ानिल हमीद व क़ौलुल हक़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा खलक़ुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून बाज़िलत सलावात ज़ामतुल खुदावंद ताला अलैहि मोहम्मद सत्ती में तमासा जो इन फर्ज जाते चढ़ इबादत में शुमार फरमाए ऐ बानियान मजल जो ही कर चकरा जाते हो बनी इबादत में शुमार फरमाए ऐ असांजे वक्त जी इमाम की जरूर फरमाए जिक्र के सदके खालिक अकबर तमाम असांजी शरी हाजतूं दुआऊं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए ऐं ही हमेशा ज़िक्र ता क़यामत बर्बाद कंदो रहे ऐं इन ही लिहाज़ सां त ग़ालिबन चंद मिंट पोइ दिमाग़ में ईअं खणी चवां अलाए त छा थी वियो उथणु मूंखे न घुरिजे हा महिमान हुया मुंहिंजा पर थोड़ी दिल चाहे तो शायद मूँ वारे अॼोके मौज़ू ते बानी भी नाराज़ हाँ बानी नाराज़ थियो तो जाने याली चाचो संभाले वठंदा ते नबी भी चाचा संभालिया अंदर ज़हराते बुलंदर सलावत अज़ीज़ान मोहतरम खालिक अकबर कलाम इलाही में इरशाद फरमाए वमा खलक़ुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून मां जिन्न व इंसानन के इबादत जे लायक खली कयो फुज़ूल खलक़ी न जो सवाल उठा होता है इसे न में मुझे खानदान में घणा पिया होता है ये भी 10-15 मिनट नमाज में वठी छे ओ वडड़ा भी चवंदा उलमा भी चवंदा न पाए पढ़ाए पाठा पर यो याद रखी छॾियां जे करबला वारो ज़हन रखियो थी कहिड़ी फौज हुन वारो जो मौला हुसैन जो निमाज़ जो टेम ॾे त ख़बर पए मुस्लमान केरा हुसैन सां केरा ऐं यज़ीद सां केरा त निमाज़ पढ़ा त ख़बर पए पोइ किन तीर हलाया किन तलवारूं हलायूं हिननि वरी हिते खणी ख्याल हलाया हूंदा ज़हनी तीर ज़रूर हलिया ऐं मौला इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम जो फरमान असांजो मेंबर मज़लूम थी चुको आहे बाक़ी हाणे मुसल्लो बि तबाह मूंखे ॿुधायो जेकी बि ज़ाकिर असांजा भाइर मुंहिंजा वेठा इहे सभिनी जा लटा नजिस हुया ये लटा नजिस हुया त कोई मेंबर ते अचणो हराम मौला हुसैन ज़िक्र होनो चवंदे इएं सही मजलिस निमाज़ हुसैन में त छाहे हुसैन वधी का त हिते वधी का पाप थी आ त करे निमाज़ जहिड़ो ई कोन्हे मूंखे वही अपरवानो के अब्बा सुभाणे मूंखे उते फोन करे घुराइजा मूंखे मजलिस पढ़ाइजा मां बि प्रोग्राम पढ़ाईंदो मैं गाड़ी ते गजाल का तेल मोजो गाड़ी मूंखे साइण राज़ी करणी आ ॿियनि खे भले नाराज़ थी वञे अबू जहल अबू लहब जहिड़ा बि हलिया विया मुस्तफा खे फ़र्क़ु ई न आयो ही जो ॿई कमरा भरिया पिया अल्लाह जो आज़ान ॿुधऊं न उथिया त हिन जहिड़ो पलीत को हुयो छा जो मिंबर ते बाबा का पोइ आयो वरी खणी न ईंदो संभालण वारा ॿिया चौदान वींदे को खबर पहुंची छा ॻाल्हि आहे छा कान्हे मौला हुसैन जो निमाज़ पढ़ी त तीर काॾो हलिया नऊज़ बिल्लाह तो कवा सांगो नऊज़ बिल्लाह माज़ला हुसैन के इल्म भी कोन हो त मां निमाज़ शुरू कंदो मरी वेंदो मैंने एक निमाज़ पढ़ाई न वही छो न उथा निमाज़ दे कपड़ा न जुज़ियात हाणे ॿुधा बाहर गली में इतना साईं गार पे बीठो पेशाब लगो कपड़ा न जिस पे साईं चई पियो न साईं को वधी करे चलियो मां साईं पर्दे में त चई तो वञे मां त सिधो थो चवां बाबा भी जलियो तो एॾे वञे तो जंगली जानवर थी एॾे वञे तो जंगली जानवर थी आज फर्क ही कोन
मौत बिस्तर ते जे तॾहिं बि जॾहिं इन प्रोग्राम में काॾे बि निकिरंदो आहियां हवाले मौला जो हूंदी आहे जॾहिं वतई रस्ते में त वठंदो हुजे मेंबर ते वतई त बि वठंदो हुजे करबला वटि लिहाज़ा इहो आहे त मौत खां न डिॼो मौत आदि सां मुलाक़ात पोइ कंहिं अंदाज़ में घुरायो अलाए चकले में घुरायो उते ॿार मुसले ते मर्द भलो जिक्र में मर्द भलो मुसले इबादत ते मर्द भलो तो ही चाहण चवंदा ही पाण एॾो मुत्तक़ी परहेज़गार थी वञे तबलीग करे थो हाणे ईअं नथो चवां सिर्फ़ इहो आहे हिन ते असर कहिड़ो पवंदो जेके अॻियां वेठा आहिनि मोमिनीन उहे चवंदा फलाणो सैयद ई नथो बणे मां चयो जे सैयद खे सैयद सम्झ त हुसैन मौला सजाद खे सम्झ जे सीरत कम करे थो त सम्झ जा सैयद आहे न त पोइ बिस्मिल्लाह साईं मुर्शिद बाबू आहे पंहिंजे जॻह ते हुकुम इमाम जो मञीदा साईं हामिद जा जो साईं के राजी रखा फज़ाइल मां वो पाटी जो कोन तो पढ़ा कुरान की आयत पढ़ी आया इमाम जो फरमान पढ़ा आई मुस्तफा जो फरमान चाहे अस्सलातु मेराजुल मोमिनीन नमाज मोमिन जी मेराज मेराज की गुजरी न जश्न में छा हुयो शाह मौला सजाद का वधीक तू खुशी में करे जो मौला सजाद न उला बाजार में कुछ न हो जो शराब ने बुराया दूल ने बुराया रवियो ने बुराया करे कुरान की आयता कुरान पढ़ण वाला ते लानत करे दो तो कुरान इल्म जो जिक्र साबु ही नातिका हु सामित पढ़ण वाले ते लानत वो कुरान करे तो नातिकार भी लानत कंदो जे करे उन सुर में रटिय की आवाज में कुरान पढ़ंदे ऐं इन गुलगुलाए करे पढ़ंदे जे में तो के शब्द मदनी खबर न पे उते कुरान तो हद उलमा इमाम मौसूमी फरमाता वो कुरान पढ़णी गलत आ कुरान पढ़ण हराम आ आले मोहम्मद जो जिक्र जे मुंडे गुलू सा पढ़ंदे तो वो इहो भी हराम आ पानी के वणे भी होई तो वती को याने ने सारे सुटी अच्छी वाने ने के तो ताड़ में होई ई कावड़ बाबू और मकाज के भी मरन में पड़े होते भी जुबन खाने डालो कर इयो जो मा जो हो कावड़ को ता वडा रे बता कावड़ जे रेसुई दाढ़ी कुड़ाए चवे तरयत छा करती साईं जे घर में उखाड़ी फिल्म हले इतनो जे घर में हकीकत में मेंबर दे कसम कणी गाल तो कया वज ऐं या काफी अरसे का पोइते जे चाची के पे जांदी साईं डिनर छा जे घर में जो हले थी मा जो मरी तो जो इमाम आहे इसने साईं हाथ में चार फेरवाज चौक ते रही कारी पे मां बज न्यू तो छा थी पियो साईं भी सामा भले कावड़ी जी ना खैर जेका चाहे जी प्यारी प्यारी ना प्यार तो वा फंदी जा लिहाजा मासूमिन फरमायो ते एक दौर एड़ो ही दौर इमाम लबिया फरमाए एक दौर एड़ो ही दौर जो मोची उम्मत भी व्याज खाईंदी मौला केड़ी मौला को पूछो मौला ही उलमा भी थी हां जी सैयद भी थी हां मौला किए खाईंदा हलाई को तो मना कंदो मौला जे तो खुशबू त खाईंदो व्याज ते पैसा वठी जे दिक्कत की न्याज जी चाड़े वो त खाईंदो खुशबू खाईंदो उन में चई को न तो त हराम छो कई मौला हुसैन त कबूल ही को न कंदी एक त मानू पंहिंजे हिसाब सां चई था वठी इते वरी उहे था ॻाल्हाइनि के गुरड़ी तहारत करी इब्ला गुलाम आदि जे सैयद अली पूरी संत में जेका सैयद वेठा उनखे कसम ॾेई पुछो तव्हांजे नचब खां कॾहिं मौला अली सलाम मोकिलिया औलाद भी आयो पुत्र भी आयो ता सैयद भी आयो पर इब्ला गुलाम आदि जे एक सैयद जाति के उते रोजे में इहो हाल में इशारो मिलियो वञ बचड़ा मुंहिंजो हिकिड़ो गुलाम सिंध में रहे थो उन जो नालो थी गुलाम आदि उनखे असांजा सलाम चइजां हे कॾहिं जो आहे 20 साल थिया हूंदा साईं इब्ला गुलाम आदि के वधि में वधि गुज़ारे वियो वरी 80 साल वॾो 100 साल हाने जॾहिं हाणे चवंदा सैयद ज़ाती ते कूड़ केॾो थाणो सैयद ज़ाती वरी अची उम्मत खे सलाम ॾींदी पतो आहे अकुल ते रोवां ने तुंहिंजे मां जेको ॼणियूं थियूं ने त रोवां जॾहिं तुंहिंजे अॻियों हदीस किस्सा आहे रवायत कंहिं कई आहे जाबिर ॿुधायो के त जनाब सैयदा फातिमा ज़हरा जॾहिं जाबिर जहिड़े खे बि इस्लाह ॾेई पई सघे त हीअ सैयद ज़ाती भई मौला अली पंहिंजे ॾाॾे चयो बचड़ा वञ मुंहिंजे गुलाम ते सलाम चइजां हाणे उहे जे सिंध पूरी ते शियो कयो इख़्लाक़ अदब सेखारियो जिनजा निकाह रिश्ता सभु ऐं जेका न पढ़िया वञनि त सभई बातिल ऐं हरामी हिंदू राम राम कंदा वञनि उन
जे लाइ चवंदा ये त हराम होया ये त हरामी होया इन्हनि खे ईंदो ई न हो मां चवां थो तोड़े करे मौला भलाई हो वक्त मत एतिरो थी सघे थो मौला जे रोज़े मां इहो अची सघे थो लख जी लानत थी जेका मूं अली जे मंसूब न आहे उहा मूं ॾे छो थो मंसूब करे पुछां इहो थो ॾुरो हिन इबादत जो कहिड़ो या मां पढ़ाइण जहिड़ो न को हुयो अहिड़ो अचे पढ़ाया या त पोइ पैसनि जी लालच आहे वरी बानी खे ॿधनि माण्हू गॾु थियनि हिन ते वराया हुया हे उथंदो जो सभु भॼी वेंदा उथण सां चोर भॼंदे भाॻिया वेही रहंदे जेके चोर आया थी उहे थोरो भाॻियो जागी पवंदा त भॼण वारी कोशिशि मेंबर उहो आहे जंहिं मेंबर ते कई साल ज़ुल्म थींदो रहियो जॾहिं मुंहिंजो मौला अमीर अल-मोमिनीन अली इब्न अबी तालिब आयो पहिरें ते बि रखे लत ॿिए ते बि रखे टे ते रखे सभई परेशान थी करे चवंदा अली तूं हथ बि टोड़े छॾियो अध वञूं ही छा कयो थी मुंहिंजो मौला मुस्कुराईंदो वेही मेंबर ते उन वक़्त जे जाल हक़ ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा जॾहिं हक़ अची वेंदो आहे बातिल भॼी वेंदो आहे इबादत समझी कई मेरा यूं में सुभान अल्लाह असरा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम अब्द उन के सॼो वेंदो आहे जेको अब्दियत सेखारे यानी पहिरियों त महबूद हो मस्जूद हो महबूद हो करे थींदो जॾहिं अब्द इबादत करे असांखे कहिड़ी ताक़त थी क़िबला साहब तरी साहब चवंदो आहे ऐं मौसूम जो फरमान आहे क़िबला साहब तरी साहब जो पीउ जो फरमान पढ़ंदो इहो ई आहे त मासूम जो फरमान आहे तव्हां असांजे जंहिं इमाम जे फ़िक्र थियल आहे इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो फरमान आहे इमाम अल-अंबिया जो फरमान आहे मौजूदा किताब हाणे घणी ॾिसत मां ॾेखारण तयार आहियां उन वक़्त मासूम फरमाए थो जेको निमाज़ खे हक़ीर सम्झे उनके असांजी शफ़ाअत भी न थींदी ऐं असां जन्म आहे कसम मिंबर ते मां भी सुस्ती ॾाढी कंदो आहियां इरशाद वेठो आहे इंदर वेठो आहे सुस्ती ॾाढी कंदो आहियां कचहरे में ॾाढी टुसन में गुज़री वेंदी आहे पर जॾहिं कल रवायत पढ़ियो न कल रवायत मनाक़िब में बेमा में महदी जे फज़ाइल में इमाम फरमाए थो जॾहिं सुबुह जा सितारा निकिरी गायब थी वञनि अगरि पोइ निमाज़ थो पढ़े उहो मलऊं पढ़ण वारे के इमाम तो जेको मलऊं यानी वक्त ते निमाज़ न पढ़े मगरिब थी तो वने सितारा जॾहिं कतारूं हणी पियनि पोइ बि निमाज़ पढ़े तो इमाम फरमाए तो इहो बि मलऊं छो जो अबु गज़ब कयो अथई मगरिब इशा लिहाज़ा हक़ीक़त इहा आहे ॾुख इहो आहे त ख़ुदा जॾहिं चए थो सुभान अल्लाज़ी असरा बिअब्दिही मां सैर कराए पंहिंजे अब्द खे हुन वरी ख़ालिक़ अकबर चए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून असां आलिम इंसान जिन्न खे ख़लक़ी इबादत जे लाइ कयो आहे पहिरियों त इबादत कई कंहिंखे वेंदी आहे तव्हां असांजे शइ लाल विलायत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां पुछा मौला को जॾहिं पुछा कई सभ खां पहिरियां वरी ॿार को साइड ॾिजां उन वक़्त मौला खां पुछा कई मौला हाणे ॾिसजो अच्छा ऐं साईं चई वियो नथा ॾे सीने सां चई वियो न मिठाई ऐं होॾो कूड़ कयो आहियूं होॾो हो कूड़ हलंदा त 50 वक़्तु मिले पियो मेराज नबी खे गंढ ॿधी पुछार खणी आयो ॼणो बंगले मां असां रेस परियां पहाड़ी वीचारा वठण आया सौदो जे गंढ खणी वियो रसूल मेराज तो हले केॾी ठोस हुई या तोहीन रिसालत न आहे त ॿियो छा आहे चई पोइ वरी जिब्राइल चयोसि छा खयूं थी चे निमाज़ की खणियूं चे 50 चे पढ़ंदई कोन हाणे जे जिब्राइल खे ख़बर ई पढ़ंदा कोन हेड़ा ऐं रसूल चए थो न ऐं रसूल खे न वरी वापसि वियो अथई होयो बि टिकंदासीं जे मुंशी रखियमि जेको वरी वञे पियो वरी अचे पियो वरी वञे पियो ईअं कोन हुयो नबी खे उतो निमाज़ूं मिलियूं ई 5 हुयूं जंहिंमें कुल रकातूं 10 मेराज दे 10 रकातूं जॾहिं 5 वक़्त हुयूं हाणे इहा आहे त फज़ीलत जेका साईं चयो बि ठाही विरहियल आहे हाणे हिते भॼूं था छा पुट ॼावा साईं हामिद छा खे पुट ॼावा फलाणे खे ॼावा साईं कुझु भला मिठाई त खाराए मूंसां जो माओ त खाराए हाणे जेकॾहिं रसूल ॾे न वठे त इन जहिड़ो बेईमान आहे वॾे में वॾो बदमाश त इहो आहे न होॾां वठे थो हेॾां नथो वठे हाणे इहो छा थियो हाणे इन जे करे तव्हां असांजे सादिक़ इमाम खां पुछा कयो मौला तव्हांजे खिलकत खां पहिरियां जॾहिं तव्हां चओ था असां सजदो कयो त मस्जिद सजो असां इबादत कई त माबूद सजो
मौला तव्हां जे खिलकत खां पिछड़ा हुन जी बात केर पियो करे सुभान अल्लाह साईं नाम छा इहो आहे असां अव्वल मखलूक आले मोहम्मद आहियूं जॾहिं आले मोहम्मद ने चवंदा अव्वल मखलूक असां त पोइ इमाम का सवाल थियो मौला मां यार भाई ॿुधी बि ऐं ॾिठी बि मुंहिंजे ज़हन में आहे इहो सवाल आम बंदे जो कोन हूंदो कोई फ़रिश्ते दोहराए सुभान अल्लाह रूप इंसान में अहिड़ा हुई आहे कोन जंहिंजे लाइ ख़ालिक को छा थो थिए त जॾहिं मां जाहिलनि में मोकिलियां थो रसूल तोखे मबूस थो कयां अणपढ़ियल जाहिलनि में हुनखे एतिरी मारिफत हूंदी कान हुनजो इहो सवाल हिकु सवाल इन राज़ खे खोलण वारो सुभान अल्लाह त कीअं हिन जी ख़बर पई हदीस कुर्सी आहे न त मां शुपियल खज़ानो हुयमि चाहे त पंहिंजो तारीफ़ करायां पंहिंजे नूर मां आले मोहम्मद की खले कई सुभान अल्लाह ऐं साईं चयो न भाई जेके बशरी ढांचा ठहिया उन बचल मिटीअ मां त मोहब्बत अहल बैत ठहिया त ज़ाहिरिया जंहिं जॻह ते ढांचो वञे ओॾे त मिटीअ जी ॻोल्हे आहे मिटीअ मथे उछलायो आसमान न वेंदी ज़मीन ते ईंदी जेकॾहिं मिटी आहे हुसैन जे बचल मिटीअ मां त जाॾे हुसैन ओॾे वञणु घुरिजे पोइ हेॾे हुसैन जो मुसलो आहे वञणो बि थो छो पिया सुभान अल्लाह साईं चयो न मां ॾाढो मां चयो साईं तूं बि पढ़ भले पर इहो मसलो आहे हिनखे सिधो चओ साईं ला इकरा फिर दीन दीन में जबर आहे कोन इमाम फरमाए तो जेकॾहिं तुंहिंजो पुट 9 साल जो थी वञे त पादर हणी बि नमाज़ पढ़ाइण मौला छो तूं त चए थो ला इकरा फिर दीन मौला चए थो खाए तो जो खाए तो जो तो इन जे करे इहो तुंहिंजो गुलाम आहे तुंहिंजो नौकर आहे तुंहिंजो खादिम आहे तुंहिंजे सज़ा बि ॾे घरवारी खे मार बि चओ नमाज़ पढ़ लेकिन ॿिए ते तुंहिंजो न आहे ॿिए खे पहिरीं त मोहबत सां पहिरियों ॿियनि खे प्लीज़ नथो चए जो खाधो पीतो बंदि कर उन खां पोइ इहो आहे हाणे जॾहिं मासूम इमाम चए थो याद पोइ मासूम इमाम जे मजलिस ते अचण वारो पढ़े बि वठे बि याद मौला हुसैन जो वञे पढ़े ई न ओके साहब अली साहब जाचो दे इन जे करे चए नमाज़ वारो छो भलाई जो न बख्शो वेंदो अली अली पढ़ंदो ते अली अली कंदो ते चयो बि मासूम असां त कोन था चऊं मासूम छा थो चए हाणे इन खे ठीक छा चई भलाई जेको शराब पी पियो चए घड़ी खनो अर्श पिया को चई चोरी कई बस इहो शिकार जो कमु हुयो ठीकु आहे हिन में हीअ पर नमाज़ जो न पढ़ी त रोक ई कहिड़ी शइ पई या त पाण सम्झे पियो त उनखे सजदे जे लाइ गुनाह आहे हिकु या त सम्झे तो मां आज़ाद आहियां मुंहिंजे मथां काई कान्हे या वरी एतिरो सम्झे तो त मां मुतकब्बिर आहियां छो सिर झुकायां हेठि सब अमल छो ई नेगा हाणे तॾहिं तव्हां असांजे इमाम खां पुछा सवाल कयो मौला जॾहिं तव्हां अव्वल मखलूक आहियो त मखलूक ठहंदी आहे इन में बि टाइम लॻंदो कुरान में आहे न जॾहिं आदम के आसमान और ज़मीन के ठाहियोसीं 7 ॾींहं 7 ॾींहं त लॻा पर इन में बोला जी बात केर पियो करे इमाम फरमाए पियो तोखे अञा सम्झ में न आई आहे सुभान अल्लाह जॾहिं ठाहींदो आहे त इरादे सां नहनु इरादतुल्लाह नहनु मशियतुल्लाह असां आले मोहम्मद जे इरादे आले मोहम्मद जे असां आले मोहम्मद अल्लाह जे मशियत जो महल आहियूं असां जी दिलियूं हैदरी खालिक जॾहिं खां आहे त उनजो इरादो बि आहे असांखे न ढांची असांखे में आदो न हुयो जॾहिं उनजो इरादो हुयो असां इरादे में बि उनखे इबादत कया यानी उहो ई वियो तॾहिं कि नहनु इरादतुल्लाह असां 14 जो 14 अल्लाह जो इरादो आहियूं हाणे मसलन हिते जेकॾहिं कंहिं डॉक्टर घुरायो रक्त चेक करे सघे थो हॾो टेस्ट करे सघे थो हर जीन टेस्ट करे सघे थो लेकिन जेका इंसान जो ई लफ़्ज़ निकिरनि था इहे कोन चवंदो त ही छा काथे आहिनि इहो अहिड़े तरीक़े सां आहे जॾहिं उहे इबादत कनि पिया ॿाहिरि निकिरे पियो चवनि सुभान रब्बिल आला व बिहम्दी सुभान रब्बिल अज़ीम व बिहम्दी सुब्हुल कुद्दूस जी तस्बीह हले भई इमाम तव्हां असांजो सच्चो इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम सादिक इमाम फरमाए थो त उन वक़्त जॾहिं उहो इरादे में हुयासीं तॾहिं उनजे मशियत उन वक़्त जॾहिं इरादो चए पियो असां इरादो त तॾहिं हूंदो आहे जॾहिं उहा शइ हुजे इरादो करे पोइ ठही पए असां मख़लूक उहा आहिनि ख़िलक़त ख़ुदा जी खाक में असां जॾहिं रूह जे दुनिया में आयासीं तॾहिं बि उनजी इबादत असां ई कंदा आहियूं वो इबादत एडी कई कुछ आ चीज जॾहिं इबादत जे लाइ कुछ अल्लाह माबूद
अल्लाह मस्जूद वो खालिक अकबर पर रसूल के अब्द करे सके सुभान अल्लाह आबिदा मुस्तफा आबिदा सैयद सज्जाद सुभान अल्लाह मस्जूदा हु जे तरबियत सेखारी हुआ मुस्तफा जे के खुदा जे तो सुभान अल्लाह सी असरा बि अब्द जने भी पुकारे ता जने भी सदको दे पाजे अब्द के इते मौला सैयद साजिद हुआ जे को साजिद भी है पर साजिद न सैयद साजिदी आबिद न ज़ैनुल आबिदीन अली भी इबादत करे वे जो हर रात में 1000 सजारिया पर अली मौला भी पांच जगह ते आबिदा है पर सैयद साजिदी ने इबादत किया जो उन अली के यो लक़ब ना है मिलो जो मौला सज्जाद के नारे साजिदो मौला हुसैन भी नहीं हुआ हुसैन जो सजदो यो सिर रखे खाने वाला कातिल होया पर जेको मौला सज्जाद सजदो दिनवा न उन जे करे मौला हुसैन के भी सैयद साजिदी न थो सजो वने लेकिन मौला सज्जाद के सैयद साजिद माबूद की इबादत जो करे मस्जिद नबी में मुस्तफा जो पेशानी जमीन थी मस्जिद में ये जो हुसैन मौला के सवार थे आने मौला हुसैन जो आवाज है मालिक ए जो अब्दुआ हो ना माबूदा मुके बता मां छा सदा है मार पर जो मौला हुसैन जो आवाज है मालिक तो माबूदा ही अब्दा ही तुझी इबादत करे तो मां बैठो है आके तुझे अब्द जे मथा मुखे बुधाए मां छा सके सुभान अल्लाह मुखे छा सके गैबी आवाज जिब्राइल आयो गैबी आवाज इल्हाम डायरेक्ट है मोया हुसैन तू बैठो ही रहो तू वहां अब्बा अब्दुल्ला यानी इन जो भी बाबू ये हिदायत याद में पढ़ेगी अस्सलाम वालेकुम या अब्बा अब्दुल्ला यानी मौला हुसैन के अबा अब्दुल्ला जो लकाबा हुसैन जो नाम इबादत में आ एडी इयो या ए मौला सैयद साजिदीन एडी इबादत कई जो शाम जे बाजार में जब काफिलो रुक जी वई ए शादे काफिलो छो रुक जी वियो हुसैन जो बच्चो नमाज पढ़े थो आई सजाद दी शाम में हले ना जेको चवंदान मंतल थोड़ी हुई कलाक जा कलाक ट्रे दी लगी या दरबार ते छो चवंदा बदमाश जे के जाहिरी ॻाल्हि मौला तव्हां असां खे घुराए उहे चवंदा इहो ई आहे हल्के में बीता आहियूं हथनि में मिलाईंदा आहियूं चौगिर्द विच में मस्तूरात अञा बि उहे बदमाश आहिनि हिन दुकान खां लहंदो आहे हिन ॾे वेंदो आहे हिन ॾांहुं लहंदो आहे हेॾे वेंदो आहे इहे मस्तूरात खे ठीका ॾींदा वेंदा आहिनि इन जे करे असां नंढड़ो नंढड़ो काफ़िलो तयारु कंदा आहियूं मर्द ॿाहिरों हथनि में हथ मिलाईंदा आहियूं ही बदमाश अञा शामी कमीना अञा बि नस्ल हले थो पियो असां दारो जॾहिं अली दी हले पई न मुंहिंजे मौला पीरो त चवंदी पई रहे हुसैन कुरान जी तिलावत पढ़ तिलावत कर ज़ादारो मुंहिंजी साण चेर हुसैन हाणे त ॻोल्ह न बस भा हुसैन खे ॻोल्हिया जो ज़ादारो चई न भेण खे कीअं खोलिया जी मां त तुंहिंजो गरबू करबला में दिल ज़ैन विया ते बिही करींदी रही आहियां हुसैन ज़ैनब जी मक़तल बि ॾिसे अज़ादारो जने हेडा जा बदमाश जना काबुलो हेडे वने आयो हाने वो सज्जाद जो नमाज नियती तक नमाज पढ़ण जे लाए काबे के तयन करण जरूरी आ उन खां पो वरी जने अचन का तो मौला सज्जाद की धक बैठन ठीक को हेडे हले तो ने ऐ नमाज में हालत भी खामोश हो जे सज्जाद जने नमाज नियती आ आवाज कुदरत आयो सज्जाद तू नमाज नियत जाले तो जो रुकू दो काबो मा पान फेरी दो सज्जाद तू सैयद साजिदीना सज्जाद तू ज़ैनुल आबिदीना अज़ादार इब्न मसूद का रवायत था वो रवायत करे तो मां मौला सज्जाद का भी पूछा गए मिनाल खां भी रवायत था अज़ादार मुख्तसर करे हुई आयो जने मुझे मौला सैयद सज्जाद या जने अब्बास वेठी दायो मथो उन वक्त